वधेरो लग ॻोठ राणो सोलंकी वासी इरफान सोलंकी जो एहतजाज जान जे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ जी घुर। ख़बर मूजिब ॻोठ राणो सोलंकी जे रहिवासी इरफान वल्द फौजी ज़ुल्फ़कार सोलंकी पंहिंजे ॿिनि मासूम ॿारनि सां गॾु मीडिया वारो एहतजाज कंदे आला अख़्तियारनि खां इंसाफ़ जी घुर कई। इरफान सोलंकी जो चवणु हो त संदसि वालिदा मिसमात फरज़ाना कुझु साल अॻु एहसान अली सां ॿी शादी कई, जंहिं बाद ॻोठ जे मोहदिर शख़्सियतुनि जे फ़ैसिले तहत तइ थियो त हू पंहिंजे पहिरें मुड़ुस फौजी ज़ुल्फ़कार जी मिल्कियत मां को बि हिसो हासिल न करे सघंदी ऐं अहिड़ी क़ानूनी लिखत पिणु मौजूदु आहे। इन जे बावजूदि मिसमात फरज़ाना खेसि पंहिंजे वालिद जी मिल्कियत छॾण लाइ दॿाउ विझी रही आहे। इन वधीक चयो त संदसि वालिदा जो मौजूदा मुड़ुस बासर हुजण सबबि उहे संदसि ॿारड़ा जान जे ख़तरे में आहिनि। मुतासिर इरफान सोलंकी आला अख़्तियारनि DIG सखर SSP खैरपुर ऐं सिजो सबोदेरो गुलाम शबीर खोड़ो खां मुतालबो कयो आहे त मामले जी शफ़ाफ़ जांच कराए खेसि इंसाफ़ फ़राहम कयो वञे, ॿी सूरत में हू सख़्तु एहतजाज करण ते मजबूर थींदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची